जीए सिंध मां ज़ायदा लारी डिस्ट्रिक्ट सांगड़ यूसी शाहपुर जी मुझो जो तालुक़ो है वो अवामी जमहूरी पार्टी उन साथी तंजीम सिंधी औरत तंजीम उनकी मां मरकज़ी सदर आहियां। मां जो अज पांजो 3-4 ॻाल्हियूं असां पंहिंजो शेयर कंदसि सिंधी सूरत हाल बाबति। पहिरीं पॉइंट जेकी असां जी अहम आहे जंहिंते असां तक़रीबन अवामी जमहूरी पार्टी या सिंधी औरत तंजीम जेको स्ट्रगल कई आहे पूरी सिंध में उहा आहे तइलीम। मेन शइ जेकी सिंध जी आहे उहा बुनियादी आहे तइलीम। जेसीं ताईं असांजी तइलीम बेहतर न थींदी सिंधी औरत तंजीम सम्झे थी, अवामी जमहूरी पार्टी सम्झे थी, ॿियूं सियासी तंजीमूं आहिनि या समाजी तंजीमूं जेके सम्झनि थियूं त असांजो हल जेको आहे असांजो मुस्तक़बिल जेको आहे तइलीम सां आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजी औरतुनि जी तइलीम, असांजी नियाणियुनि जी तइलीम। असांजी नियाणी जी तइलीम तमामु घणी माना चवंदा आहिनि त उहा सम्झ त ख़तरे में आहे हिकिड़ो या तमामु घणो पोइ ते आहे। ख़ासि तौर ते असां जेको वेंदा आहियूं ॻोठनि में उते नियाणियुनि खे तइलीम जी इजाज़त न आहे। अगरि जे इजाज़त आहे त उन जा स्कूल परे आहिनि, जे स्कूल परे आहिनि त उहे कहिड़ी सूरत में उते पहुचनि थियूं त उते टीचर न आहिनि। उते अगरि टीचर के आहिनि कहिड़े स्कूल में टीचर आहिनि त उनजो सियासी छा चवंदा आहिनि जेको सरकारी तइलीम ते ध्यानु न आहे। प्राइवेट स्कूलनि में ई बहितर तइलीम हींअर हासिलु करे सघिजे थी। अगर प्राइवेट स्कूल की पाण ॻाल्हि कंदासीं त प्राइवेट स्कूल में त अमीर ॿार हूंदा, पोइ असांजी नियाणियूं केॾा वेंदियूं, असांजा ग़रीब आवाम केॾा वेंदो। उते जेके अमीर तइलीम तबिको आहे उहो त प्राइवेट स्कूल में ॿार खे तइलीम ॾियारे थो, पर असांजा जेके ग़रीब आवाम आहे या जेको असांजी हुकूमत जो चवंदा आहिनि त ज़िमेवारी आहे उहा ज़िमेवारी केरु हल कराईंदो। असांजो इहो सुवाल आहे त पहिरीं असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल आहे तइलीम, उन तइलीम खे बहितर कयो वञे, असांजी नियाणियुनि खे तइलीम ॾियारी वञे। सिंधीअ में चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो औरत पढ़ी सॼो घर पढ़ियो। जेसीं ताईं असांजी नियाणियूं पढ़ियल लिखियल रहंदियूं एसीं ताईं असांजे मुआशिरे में तब्दीली अची नथी सघे। छो जो ॾींहं तमामु घणा औरतुनि सां मसइला पेश अचनि था। हुन खां अलावा पाण ॾिसूं था त अॼुकल्ह जेको आहे सो अगरि असांजी छोकिरियूं ॾाढी मुश्किल सां यूनिवर्सिटियुनि में पहुचनि थियूं त उते बि उन्हनि जे लाइ खोड़ सारा मसइला पेश अचनि पिया। ऐं ख़ासि तौर ते तव्हां मीडिया ते ॾिठो आहे छा त उन में बि असां उहो सभु आवाज़ गॾिजी उथारियूं त छो असांजी नियाणियूं मुश्किल सां अचनि थियूं त हालांकि उन्हनि खे उते हिरासा कयो थो वञे, उन्हनि जे हिसाब सां उनखे जेको आहे सो तमामु घणो हिकिड़ो टार्चर कयो थो वञे। त इन सां असां इन्हनि अहिड़नि वाक़िअनि सां उनजी हक़ीक़त छा आहे उहा हक़ीक़त ताईं असां पहुचूं त इन सां असांजी नियाणी जी तइलीम जी रस्ता रोक थींदी। इन करे तइलीमी इदारनि यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि स्कूलनि में तइलीम जे माहौल खे बहितर बनाइण जी हुकूमत जी ज़िमेवारी आहे ऐं हुकूमत इहा ज़िमेवारी पंहिंजी जेका आहे सो पूरी करे। उन खां अलावा असां हाणे ईंदासीं पंहिंजो सिंध में औरतुनि जे हवाले सां ॾिठो थो वञे। अक्सर ॾिठो आहे असां बदीन वञूं, असां जगमाबाद वञूं, असां लाड़काणे वञूं, सिंध जे काफ़ी असां इलाइक़नि में ज़िलनि में विया आहियूं त उते जेको आहे सो इहा शइ नज़र ईंदी आहे त औरतूं अॼुकल्ह ख़ुदकशीअ जो रुझान ॾाढो वधी वियो आहे। बसि अगरि थोरो बि घर में टेंशन अचे थो, टार्चर थिए थो, पोइ ॾुख पइजे थो, अबा छोकिरी हुजे औरत हुजे ख़ुदकशी कई जान छुटी। आख़िर छो ख़ुदकशी छो थियूं कनि? असुल शइ आहे उहा असांखे सम्झण जी त असां उहा अवेयरनेस ॾियूं। उहा असुल में शइ जेका आहे ख़ुदकशी रुझान थिए थो तइलीम न हुजण जी कमी। उन खां अलावा जेकी औरतुनि ते घर में रखी उन्हनि खे ज़हनी दबाव करे ज़हनी टार्चर करे उन खां पोइ मजबूर थी उनखे जेको आहे सो ॿियो रस्तो नज़र नथो अचे, हू चवनि थियूं त मरण में ई असांजी निजात आहे, पोइ हू मौत वारो रस्तो कढिजो। पर अगरि असांजूं औरतूं एजुकेशन में हूंदियूं, सियासत में हूंदियूं, एसी ताईं माना अहिड़े हवाले सां त हू पोइ अगरि हुन जा ॿिया रस्ता हूंदा, हुनजी सोच वसी हूंदी त पोइ हू ख़ुदकशीअ जो जेको अमल आहे अहिड़ो ग़लति अमल ॿुधो अमल नथियूं करे सघनि।
छो जो हू सिर्फ़ु पंहिंजे हिकिड़े नंढड़े दायरे में रहनि थियूं, पर जॾहिं वसी दुनिया जी हुनखे ख़बर हूंदी त हीअ जेके ॾुख अॼु मूंखे मिलियो आहे, अहिड़ा ॾुख जेके आहिनि असांजा खोड़ सारियूं अहिड़ियूं ॾुखनि सां ॿियूं बि औरतूं भरियलु आहिनि, त पोइ कॾहिं बि अमल इहो न कंदियूं, छो जो इहा सम्झाऊं थी त ज़िंदगीअ में ख़ुशी ऐं ॾुख ज़िंदगीअ जो हिसो आहे। अॼुकल्ह मोबाइल जे हवाले सां ॾिठो वञे त असांजूं जेके मासूम नियाणियूं आहिनि उहे तक़रीबन अहिड़े क़िस्म जा खोड़ वाक़िया आया आहिनि। अबा मोबाइल ते राब्तो थियो, अहिड़े हवाले सां न ॼाण न सुञाण, अहिड़े हवाले सां बसि ॻाल्हायो ऐं पंहिंजो मिट माइट घर छॾे, ॿाहिरि छॾे, अमड़ छॾे, अबो छॾे, हिकु गैर माण्हू आहे जंहिंखे उहो ॾिसे बि नथी, उन पुठियां लॻी थी वञे। खोड़े सारा अहिड़ा वाक़िया थियनि, पर असां उहो नियाणी खे पैगाम ॾियूं था त असांजूं मासूम नियाणियूं आहिनि, असांजूं सिंधियाणियूं आहिनि, सिंध जूं नियाणियूं आहिनि, त अहिड़े क़िस्म जो अमल तव्हां न कयो, कॾहिं बि न कयो, छो जो जंहिं माण्हूअ जे हिसाब सां तव्हां ॾिठो ई न आहे, उन माण्हूअ जे पुठियां पंहिंजो ज़िंदगी ॾेई छॾियो ऐं घर छॾियो, अम्मा अबर सभु छॾे तव्हां उनजे पुठियां लॻो, त इहो सुभाणे उते बि तव्हांजो खोड़ सारा वाक़िया अची विया आहिनि, त उते बि उन औरत जो क़दुरु न आहे, उन नियाणीअ जो क़दुरु न आहे, ऐं उन नियाणीअ खे जेको उते पोइ केरु जेको उनखां निकिरे थी त उनखे पियो खपाए छॾे, को केॾा करे अहिड़ा, इन करे इहो कॾहिं बि माण्हू न करे। ऐं उनखां अलावा मां इहो चवंदुसि त सिंध में जेको कारोकारी जूं रस्मूं आहिनि ऐं ख़ुदकशी जे मसइलनि ते पाण ॻाल्हाए वियासीं, ॿिया अहिड़ियूं खोड़ सारा मसइला आहिनि, उन हवाले सां त उन लाइ असांखे पाण खे औरत खे मज़बूत थियणो पवंदो। अगरि जे मां मज़बूत आहियां त कंहिंखे बि ज़रूरत न आहे त मूं ते टार्चर करे, मूंखे माना अहिड़े हवाले सां या मूंखे ब्लैकमेल करे, सिर्फ़ु इन करे पंहिंजो पाण मज़बूत थियो। मुंहिंजो इहो पैगाम आहे, पाण मज़बूत थियो, पाण में बहादुरी आणियो। सिंधी औरत बहादुर हुई, बहादुर आहे, बहादुर रहंदी। असां मिसाल वठूं मारवीअ जो, असां मिसाल वठूं बख्तावर जो, असां मिसाल वठूं ससीअ जो, इन खां अलावा बेनज़ीर भुट्टो आहे, खोड़ सारियूं हींअर बि असां वटि सिंध जूं औरतूं आहिनि जेके तमामु घणियूं बहादुर आहिनि। तव्हां बि उन्हनि वांगुरु बणिजो ऐं पंहिंजे सिंध जी मालिकी कयो, पंहिंजी नियाणी जी मालिकी कयो, पंहिंजी ॿोलीअ जी मालिकी कयो, पंहिंजे पाणी जी मालिकी कयो। अॼुकल्ह जेको आहे सो गुरबत तमामु घणी वधी वई आहे, पाणी जा मसइला आहिनि। असांजो पाणी जेको आहे सो जर जो पाणी खुटंदो थो वञे, दरिया सुकी विया आहिनि, फसल असांजा तबाह आहिनि, थर में हज़ारे ॿार जेके आहिनि असांजा रोज़ु पाणी जी कमीअ जे करे, खुराक जी कमीअ जे करे मरनि पिया। इन लाइ केरु आवाज़ उथारींदो? पाणी उथारींदासीं। इन करे त अॼु असां पाण में खे सिंध धरतीअ लाइ, पंहिंजी कोमल आहे, पाण खे कॾहिं जदोजहद करणी पवंदी।